अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरन जो सिलसिलो जारी है। खबर तवां ताईं पहुंचाईंदासीं। रिपोर्ट असद अली जतोई के मुताबिक गॾाप के इलाके सोलंगी स्टाफ जोगी गोठ में समाजी रहनुमा एजाज फारूक खासकली के चाचे की वफ़ात ते गॾाप प्रेस क्लब की सथ और सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखीअ की ताज़ियत। गॾाप के जोगी गोठ में समाजी रहनुमा एजाज फारूक खासकली के चाचे के वफ़ात ते गॾाप प्रेस क्लब के चेयरमैन मीर अली गौर बलोच, सदर प्रेस क्लब सईद अहमद चांडियो, आदम सुरीलो, मूसा चन्ना, गुलशेर बारीचो, जमील जोखियो ताज़ियत कई। इन सां गॾु सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो समेत सियासी समाजी अॻवाननि तॾे ते पहुची दुआ घुरी। इन मौके ते गॾाप प्रेस क्लब के चेयरमैन ऐं सदर चयो त एजाज फारूक समाजी वर्करनि सां मुख़लिस इंसान आहे। हू मारूड़नि के दुख ऐं सुख जो साथी आहे। असां संदसि चाचे के वफ़ात ते संदसि दुख में बराबर जा शरीक आहियूं। आख़िर में मरूम जे मग़फ़िरत ऐं पोइरनि जे सब्र जमील लाइ दुआ पिणु घुरी वई।